سورة الممتحنة. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا عدوي وعدوكم أولياء تلقون إليهم بالمودة وقد كفروا بما جاءكم من الحق يخرجون الرسول وإياكم أن تؤمنوا بالله ربكم إن كنتم خرجتم جهادا في سبيلي وابتغاء مرضاتي تسرون إليهم بالمودة وأنا أعلم بما أخفيتم وما أعلنتم ومن يفعله منكم فقد ضل سواء السبيل إن يثقفوكم يكونوا لكم أعداء ويبسطوا إليكم أيديهم وألسنتهم بالسوء وودوا لو تكفرون لن تنفعكم أرحامكم ولا أولادكم يوم القيامة يفصل بينكم والله بما تعملون بصير. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। ऐं ईमान वारो मुंहिंजे दुश्मननि ऐं पंहिंजे दुश्मननि खे दोस्त करे न वठो। उन्हनि ॾांहुं दोस्ती जे करे पैगाम मोकिलियो था, हालांकि जेको अव्हां वटि सचो दीन आयो आहे तंहिंजा उहे मुनकिर थी चुका आहिनि। पैगंबर खे ऐं अव्हां खे पंहिंजे वतन मां हिन करे कढनि था त पंहिंजे पालनहार अल्लाह ते ईमान आंदो अथव। जेकॾहिं ख़ासि मुंहिंजे वाट में जिहाद करण लाइ ऐं मुंहिंजी रज़ामंदी हासिल करण लाइ निकिता आहियो, उन्हनि ॾांहुं दोस्ती जे करे ॻुझो पैगाम था मोकिलियो। हालांकि जेकी ॻुझो करियो था ऐं जेकी पधरो करियो था सो आऊं चङी तरह ॼाणंदड़ आहियां। ऐं अव्हां मां जेको ईअं कंदो सो बेशक सिधो रस्तो भुलो। जेकॾहिं काफ़िर अव्हां खे लहंदा त अव्हां जा पक्का वेरी हूंदा ऐं अव्हां ॾांहुं पंहिंजा हथ ऐं पंहिंजूं ज़बानूं ईज़ा लाइ डिघियूं कंदा ऐं घुरंदा त जेकर कंहिं तरह अव्हीं बि काफ़िर थियो। कॾहिं न अव्हां खे अव्हां जा माइट ऐं न की अव्हां जो औलाद क़यामत जे ॾींहुं को फ़ाइदो ॾींदो। अव्हां जे विच में अल्लाह फ़ैसिलो कंदो ऐं जेकी अव्हीं कंदा आहियो सो अल्लाह ॾिसंदड़ आहे। قد كانت لكم أسوة حسنة في إبراهيم والذين معه إذ قالوا لقومهم إنا براء منكم ومما تعبدون من دون الله كفرنا بكم وبدا بيننا وبينكم العداوة والبغضاء أبدا حتى تؤمنوا بالله وحده
إلا قول إبراهيم لأبيه لأستغفرن لك وما أملك لك من الله من شيء ربنا عليك توكلنا وإليك أنبنا وإليك المصير ربنا لا تجعلنا فتنة للذين كفروا واغفر لنا ربنا إنك أنت العزيز الحكيم बेशक इब्राहीम ऐं जेकी साणस हुआ तिन जे तरीक़े में अव्हां लाइ चङी पैरवी आहे। जॾहिं पंहिंजी क़ौम खे चयाऊं त बेशक असीं अव्हां खां ऐं जिन खे अल्लाह खां सवाइ पूॼींदा आहियो तिन खां बेज़ार आहियूं, अव्हां जा मुनकर थी चुकासूं ऐं असांजे ऐं अव्हां जे विच में हमेशा दुश्मनी ऐं वेर पधरो थी चुको जेसि ताईं हिकु अल्लाह ते ईमान न आणींदो। इब्राहीम जी पैरवी चङी आहे, सवाइ हिन ॻाल्हि जे त इब्राहीम जो पंहिंजे पीउ खे चवण त तो लाइ ज़रूर बख़्शिश घुरंदुसि ऐं अल्लाह खां तो लाइ कुझु करे नथो सघां। इब्राहीम ऐं संदसि साथियनि चयो, ऐं असांजा पालणहार तो ते भरवसो कयोसूं ऐं तो ॾांहुं मोटियासूं ऐं तो ॾांहुं ई मोटणु आहे। ऐं असांजा पालणहार असांखे काफ़रनि जो ज़ेर दस्त न कर ऐं असांजा पालणहार असांखे बख़्श, छो त तूं ई ग़ालिब हिकमत वारो आहीं। لقد كان لكم فيهم أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر ومن يتول فإن الله هو الغني الحميد बेशक उन्हीअ मथियं जमात में चङी पैरवी अव्हां मां इन्हीअ लाइ आहे जेको अल्लाह जे लिक़ा ऐं क़यामत जे ॾींहं जे अचण जी उम्मीद रखंदो हुजे ऐं जेको मुंहुं मोड़ींदो त बेशक अल्लाह सभ खां बेपरवाह सारायुल आहे। عسى الله أن يجعل بينكم وبين الذين عاديتم منهم مودة والله قدير والله غفور رحيم वेझो आहे त अल्लाह अव्हां जे ऐं उन्हनि जे विच में दोस्ती पैदा करे जिन सां उन्हनि मंझां दुश्मनी रखी अथव ऐं अल्लाह सघारो आहे ऐं अल्लाह बख़्शणहार महरबान आहे। لا ينهاكم الله عن الذين لم يقاتلوكم في الدين ولم يخرجوكم من دياركم أن تبروهم وتقسطوا إليهم إن الله يحب المقسطين إنما ينهاكم الله عن الذين قاتلوكم في الدين وأخرجوكم من دياركم وظاهروا على إخراجكم أن تولوهم ومن يتولهم فأولئك هم الظالمون अल्लाह अव्हां खे उन्हनि सां ॻंढण खां नथो झले जिन अव्हां सां दीन जी ॻाल्हि में न जंग कई आहे ऐं न कि अव्हां जे घरनि मां अव्हां खे ॿाहिरि कढियो आहे ऐं हिन ॻाल्हि खां बि नथो झले
त साणुनि अहसान करियो ऐं संदुनि हक़ में इंसाफ़ करियो। बेशक अल्लाह इंसाफ़ करण वारनि खे दोस्त रखंदो आहे। अल्लाह अव्हां खे रुगो उन्हनि सां ॻंढण खां झले थो जिन अव्हां सां दीन बाबति वेढ़ कई ऐं अव्हां खे अव्हां जे घरनि मां कढियो आहे ऐं अव्हां जे कढण में ॿियनि जी मदद कई आहे। हिन खां मना करे थो त साणुनि दोस्ती रखो ऐं जेकी साणुनि दोस्ती रखंदा से ई ज़ालिम आहिनि। يا أيها الذين آمنوا إذا جاءكم المؤمنات مهاجرات فامتحنوهن الله أعلم بإيمانهن فإن علمتموهن مؤمنات فلا ترجعوهن إلى الكفار لا هن حل لهم ولا هم يحلون لهن وآتوهم ما أنفقوا ولا جناح عليكم أن تنكحوهن إذا آتيتموهن أجورهن ولا تمسكوا بعصم الكوافر واسألوا ما أنفقتم وليسألوا ما أنفقوا ذلكم حكم الله يحكم بينكم والله عليم حكيم وإن فاتكم شيء من أزواجكم إلى الكفار فعاقبتم فآتوا الذين ذهبت أزواجهم مثل ما أنفقوا واتقوا الله الذي أنتم به مؤمنون ऐं ईमान वारो जॾहिं अव्हां वटि मोमनियाणियूं वतन छॾे अचनि तॾहिं खेनि जाचो। अल्लाह उन्हनि जे ईमान खे चङो ॼाणंदड़ आहे। पोइ जेकॾहिं खेनि मोमनियाणियूं ॼाणो त उन्हनि खे काफ़रनि ॾांहुं मोटाए न मोकिलियो। न कि उहे मुसलमान ज़ालूं उन्हनि जे मुड़सनि काफ़रनि खे हलाल आहिनि ऐं न कि उहे काफ़र मुड़स उन्हनि मुसलमान ज़ालुनि खे हलाल आहिनि। ऐं जेकी महर बाबति ख़र्च कयाऊं सो उन्हनि मुड़सनि खे ॾियो ऐं जॾहिं खेनि संदनि महर ॾियो त उन्हनि जे निकाह करण में अव्हां ते को गुनाह न आहे। ऐं पाण वटि न झलियो काफ़िराणियुनि जे लाॻापन खे बि ऐं जेकी अव्हां पंहिंजनि ज़ालनि ते महर ख़र्च कयो सो जुगाए त उन्हनि खां घुरो ऐं जेकी उन्हनि काफ़रनि पंहिंजनि ज़ालनि ते ख़र्च कयो सो भले त उहे अव्हां खां घुरनि। इहो अल्लाह जो हुकुम आहे जो अव्हां जे विच में फ़ैसिलो थो करे ऐं अल्लाह ॼाणंदड़ हिकमत वारो आहे। ऐं जेकॾहिं अव्हां जी ज़ालुनि मां का काफ़रनि ॾांहुं मुर्तद थी वई हुजे पोइ काफ़रनि खे ईज़ायो त जिन जूं ज़ालूं वयूं हुजनि तिन खे उन माल मां ओतिरो ॾियो जेतिरो उन्हनि काबीन में ख़र्च कयो हो ऐं उन अल्लाह खां ॾिजो जो जंहिं ते अव्हीं वेसा रखंदड़ आहियो। يا أيها النبي إذا جاءك المؤمنات يبايعنك على ألا يشركن بالله شيئا ولا يسرقن ولا يزنين ولا يقتلن أولادهن ولا يأتين
يأتين ببهتان يفترينه بين أيديهن وأرجلهن ولا يعصينك في معروف فبايعهن واستغفر لهن الله إن الله غفور رحيم اے पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तो वटि मोमिन ज़ालूं अचनि हिन शर्त ते त तोसां बैत कनि त कंहिंखे अल्लाह सां शरीक मुक़ररु न कंदियूं ऐं न की चोरी कंदियूं ऐं न की ज़िना कंदियूं ऐं न की पंहिंजे औलाद खे कुहंदियूं ऐं न की अहिड़े कूड़ी तोहमत आणींदियूं जंहिंखे पंहिंजनि हथनि ऐं पंहिंजनि पेरनि सां ठाहियो हुजेनि ऐं न की कंहिं चङे कम में तुंहिंजी नाफ़रमानी कंदियूं तॾहिं संदन बैत क़बूल कर ऐं उन्हनि लाइ अल्लाह खां बख़्शिश घुर छो त अल्लाह बख़्शणहार महरबान आहे يا أيها الذين آمنوا لا تتولوا قوما غضب الله عليهم قد يئسوا من الآخرة كما يئس الكفار من أصحاب القبور ऐं ईमान वारो अमी उन्हीअ क़ौम सां दोस्ती न रखो जंहिं ते अल्लाह ॾमरियो आहे बेशक उहे आख़िरत जे सवाब खां अहिड़ो नाउमीद थिया आहिनि जहिड़ो काफ़िर कब्रनि वारनि खां नाउमीद थिया आहिनि